अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उम्मीद आहे त बिल्कुलु ठीकु ठाकु हूंदो। दोस्तों, काफ़ी ॾींहंनि खां वठी मां सोचां पियो त कुझु अहिड़ो कजे जंहिंमें असांजा सिंधी दोस्त जेके आहिनि उहे यूट्यूब ते अचनि, उहे यूट्यूब मां कुझु कमाइनि। सो मुंहिंजो हिकु ॿियो चैनल बि आहे जेको ट्रेवल विद शान जे नाले सां आहे, ऐं उन में मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ट्रेवल जा जेके आहिनि से वीडियोज़ अपलोड कयां थो। जेकर तव्हांखे मुंहिंजा वीडियोज़ ॾिसणा आहिनि त ट्रेवल विद शान जे नाले सां सर्च करे तव्हां उहे मुंहिंजा वीडियोज़ ॾिसी सघो था। हिन चैनल ते मूं इहो सोचियो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधीअ में मां जेको आहे सो दोस्तनि सां ॻाल्हाईंदुसि ऐं उन्हनि खे गाइड कंदुसि त यूट्यूब ते कीअं पंहिंजो जेको आहे सो अची सघनि था, कीअं उन ते वीडियोज़ जेके आहिनि से अपलोड करे सघनि था, ऐं कहिड़े तरीक़े जी जेके आहिनि से उन्हनि खे एप्लीकेशन्स जी ज़रूरत पवंदी या कहिड़े तरीक़े सां हू जेके आहिनि से वीडियोज़ एडिट करे सघनि था। त उन जे लाइ मूं सोचियो त हीउ हिकु चैनल ठाहियां ऐं पंहिंजे दोस्तनि खे जेको आहे सो मां इंफॉर्म कयां। सो दोस्तों, जेकर तव्हां वटि आहे आईफोन त तव्हां खे कंहिं बि सॉफ्टवेयर जी डाउनलोड करण जी ज़रूरत न आहे। आईफोन में हिकु आहे आई मूवी जे नाले सां सॉफ्टवेयर, ऐं उहो तमामु बहितरीनु सॉफ्टवेयर आहे ऐं उन ते तव्हां कहिड़े बि क़िस्म जा जेके आहिनि से वीडियोज़ जेके आहिनि एडिट करे सघो था। ऐं जेकर तव्हां वटि एंड्रॉयड आहे त एंड्रॉयड जे हवाले सां बि तव्हां आई मूवी सर्च कयो त तव्हांखे काफ़ी जेके आहिनि से मिलंदा सॉफ्टवेयर। पर जेकर तव्हां खे हिकु ॿियो सॉफ्टवेयर ॿुधायां किन मास्टर जे नाले सां, प्ले स्टोर में वञी करे तव्हां जेको आहे किन मास्टर जे नाले सां सर्च कयो ऐं उन सर्च करण खां पोइ तव्हांखे अहिड़े तरह जो सॉफ्टवेयर मिलंदो। त जी दोस्तों, हींअर किन मास्टर जेको आहे उहो मुंहिंजे मोबाइल में थियल आहे ऐं हाणे ॾिसूं था त हिन में असां ऐड कंदासीं। हाणे हीअ हिते पुछे पियो त तव्हांजो जेको फ्रेम आहे उहो केतिरो हुजणु घुरिजे। सो जेकर तव्हां यूट्यूब ते था इस्तेमालु कयो त मां तव्हांखे सजेस्ट कंदुसि त हीअ तव्हांजो फ्रेम हुजणु घुरिजे। पर जेकर तव्हां व्हाट्सअप ते स्टोरी करणु चाहियो था या वरी तव्हां इंस्टाग्राम ते या वरी जेकर तव्हां यूट्यूब ते फेसबुक ते तव्हां इस्तेमालु करणु चाहियो था त तव्हांखे जेको आहे सो हीअ फ्रेम लॻाइणो पवंदो। सो हिन ॿिनि मां तव्हां को बि सिलेक्ट करे सघो था। जेकर यूट्यूब ते त हीअ फ्रेम, जेकॾहिं फेसबुक ते स्टोरी जे लाइ त हीअ फ्रेम। असां यूट्यूब जे लाइ कयूं था त असांखे हीअ फ्रेम सिलेक्ट करिणो पवंदो। असां हीअ सिलेक्ट कयोसीं फ्रेम। हाणे हिते पुछे पियो त तव्हांखे छा ऐड करिणो आहे, कीअं करिणो आहे। त उन में तव्हांखे जेको आहे सो मीडिया लिखियलु आहे, असां मीडिया ते क्लिक कंदासीं। जीअं असां मीडिया ते क्लिक कयोसीं त हाणे हीअ पुछे पियो त तव्हां छा ऐड करणु चाहियो था। त मां हिन में चवां पियो त मुंहिंजो जेको हीअ वीडियो आहे, हीअ जेके वीडियोज़ आहिनि हीअ मां ऐड करणु चाहियां थो। हिकु हीअ, ॿियो हीअ वीडियो, हीअ ॿ वीडियो मूं सिलेक्ट कया। ठीकु आहे। हाणे उनखां अलावा मां चवां पियो त हाणे हिन में मां हिते जेको आहे सो हिनखे कटणी करे हिनखे हिते कटणी करे किथे हणूसि कट। मिसाल जे तौर ते असां हिते कट हणूसि। हिते हीअ जेकर तव्हां हिन में ॾिसंदव त हीअ कट जे लाइ तव्हां हिनखे सिलेक्ट कंदव। हीअ असां सिलेक्ट कयोसीं। उनखां अलावा असां हिते स्प्लिट जो ऑप्शन ॾींदासीं। हीअ ऑप्शन, हीअ हिते कट थी वियो असांजो। उनखां अलावा मां चाहियां पियो त हिते मां हिनखे कट कयां वरी। हाणे मां चाहियां पियो त हीअ जेको मुंहिंजो आहे हीअ तेज़ हुजणु घुरिजे। स्पीड जेका आहे असां हिनजी तेज़ हुजणु घुरिजे। त हिते में स्पीड जो ऑप्शन लॻो पियो आहे, मां हिन में स्पीड ॾींदुसि। हाणे स्पीड जेकर मां हिनखे स्लो करणु चाहियां त हीअ स्लो थींदो हिन तरफ़ खां। जेकर मां हिनखे तेज़ करणु चाहियां त हीअ तेज़ थींदो। सो इहो मूं ते आहे त मां हिनखे तेज़ करणु थो चाहियां या आहिस्ते करणु थो चाहियां। हीअ हिनखे मूं तेज़ कयो। तव्हां हिन में जेकर मां हिनखे प्ले कयां त तव्हां ॾिसी सघो था केतिरो तेज़ थी वियो। हिन में आवाज़ बि तेज़ थी वियो ऐं गॾोगॾु जेको आहे सो वीडियो भी तेज़ थी वियो।
सो आवाज़ तेज़ आहे त मां हिनखे चवां पियो त हिते म्यूट हुजणु घुरिजे, हीअ जेको आहे सो आवाज़ न हुजणु घुरिजे हिन में। त हिन में हीअ जेको ऑप्शन आहे आवाज़ जो, असां हिनखे घटि कयोसीं। ठीकु आहे, हाणे असां प्ले कंदासीं, को बि आवाज़ न आहे हिन में, वरी आवाज़ शुरू थी वियो। अच्छा, जेकर हिन में असां वधीक ऑडियो जेके आहिनि असां इस्तेमालु करणु चाहियूं था, मुंहिंजा सॉन्ग्स जेके आहिनि जेकर तव्हांजा आहिनि त तव्हां हिन में ऐड करणु चाहियो त करे सघो था। किथे ऐड था कयोसि, शुरू खां वठी हुजणु घुरिजे। असां हिन में ऐड कयोसीं शुरू खां वठी, हाणे प्ले कयूंसि, ऐड थी वियो। हाणे 2 हिन में साउंड थी विया। चलो, हाणे हिन में 2 साउंड आहिनि त मां चाहियां पियो त हीउ जेको साउंड आहे जेको हिन जो, हीउ म्यूट हुजणु घुरिजे। त उनजे लाइ हिते तव्हां हीउ ॾिसंदो, हीउ वॉइस मिक्सर, इनखे सिलेक्ट कंदासीं। उनखां अलावा हिते 100% आहे, जेतिरो तव्हां रखणु चाहियो आवाज़ तव्हां रखी सघो था, पर मां हिनखे 0 करणु पियो चाहियां। हाणे तव्हां हिन में ॾिसंदो त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु आवाज़, हिकु साउंड हूंदो। मां चाहियां पियो त हाणे हीउ जेको साउंड आहे मुंहिंजो, जेको मूं ऐड कयो आहे हाणे, इहो हिते बंदि हुजे। त हिनखे मूं सिलेक्ट कयो, हिते हिनखे मूं कट लॻायो त कट थी वियो। हाणे प्ले कयूंसि, साॻियो आवाज़ शुरू थी वियो। अच्छा, उनखां अलावा मां चाहियां पियो त हिन में पंहिंजो आवाज़ अञा वधीक लॻायां, त उनजे लाइ हिते तव्हां हिनखे ॾिसंदो, हीअ रिकॉर्डिंग लॻल आहे, वॉइस रिकॉर्डिंग। मां हिनखे सिलेक्ट कंदुसि, अलाउ कंदुसि। हाणे हिते आयो स्टार्ट, हिनखे जेकॾहिं मां स्टार्ट कंदुसि त मुंहिंजो आवाज़ जेको आहे उहो रिकॉर्ड थींदो। दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़, मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीडियो सां कंहिं ॿी जॻह ते। तॾहिं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़। स्टॉप कयोसीं, चलो ॾिसूंसि कीअं थियो, कीअं थी रिकॉर्डिंग। दोस्तो, ख़ुदा हाफ़िज़, मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीडियो सां कंहिं ॿी जॻह ते। तॾहिं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, ख़ुदा हाफ़िज़। हीअ आवाज़ रिकॉर्ड थी। दोस्तो, साउथ कोरिया जा माण्हू कॉफ़ी तमामु घणो कनि था। हाणे हिनखे मां वरी बि स्पीड जे हवाले सां ॾिसां, स्पीड जेका आहे मां हिनजी तेज़ कयां। केतिरी बि तेज़ करे तव्हां करे सघो था। चलो, एतिरी तेज़ कईसीं। हाणे ॾिसूं था त हीउ कीअं थो थिए। ये तेज़ कईसीं असां स्पीड, ते तव्हां ॾिसी सघो था त हिनजी रिज़ल्ट। चलो, हिनखे बि सिलेक्ट कयोसीं, वरी स्पीड थोरी असां चऊं था त जेका आहे सा हिनजी स्पीड घटि हुजे, स्लो मोशन में हुजे। हीउ असांजो स्लो मोशन में थी। स्लो मोशन में आहे त हिन जो आवाज़ बि आहे, आवाज़ खे असां सिंपली 0 करे छॾियोसीं। हाणे सॼो तव्हांजो स्लो मोशन में हूंदो। हीउ सॼो स्लो मोशन में आहे। हिन में चाहियूं था त असां म्यूज़िक ऐड कयूं, बिल्कुलु म्यूज़िक ऐड करे सघूं था असां। म्यूज़िक असांजा हिन जा पंहिंजा बि आहिनि म्यूज़िक्स, ऐं गॾोगॾु असां सॉन्ग्स जेके असांजा डाउनलोड थियल आहिनि असां उहे बि हिन में इस्तेमालु करे सघूं था।
ये असां इस्तेमालु कयोसीं जेको हितां खां आहे। ही ॾिसी सघो था तव्हां। दोस्तों उम्मीद आहे त वीडियो सुठो लॻो हूंदो तव्हांखे ऐं उम्मीद आहे त तव्हां बि वीडियोस जेके आहिनि अहिड़ा सुठा सुठा ठाहींदो ऐं जेतिरी तव्हां महिनत कंदो जेकर तव्हां हिन में टेक्स्ट लॻाइणु चाहियो था या कुझु बि करणु चाहियो था सभु ऑप्शन्स हिन में तव्हांजा जेके आहिनि से मौजूदु आहिनि। सो थोरी महिनत कंदो त इनशाअल्लाह तव्हां कामयाबु ज़रूरु थींदो। मुंहिंजी दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। सो मिलंदासीं वरी कंहिं ॿिए वीडियो सां गॾु कंहिं ॿी जॻह ते या वरी कंहिं ॿिए मौज़ूअ जे हवाले सां। तॾहिं ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अभी हम यहाँ पे आए हैं बुसोंग। वहाँ से कैंपिंग कर रहे हैं हम। Jam on the handle, 2, 1, 2, 3.